असीं सिंधी पखिड़ियल आहियूं भारत जे जुदा जुदा शहरनि में। जुदा जुदा राज्यनि जे ॿोलीअ जो असरु असांजे सिंधीअ मथां पवंदो थो रहे। पंहिंजी ॿोलीअ खे सलामत रखण जे लाइ असांखे घुरिजे हिकु निजो सिंधी चैनल। ॿोली ॿुधण सां सिखबी आहे। असांखे पंहिंजो हक़ु 24 कलाकनि जो DD सिंधी चैनल सरकार खां ज़रूरु वठिणो आहे। इन जे लाइ तव्हां सभिनी खे ख़त लिखणा आहिनि। हिकु हिकु ॼणे खे ख़त लिखिणो आहे। प्राइम मिनिस्टर खे, IB मिनिस्टर खे ऐं दादा राम जेठमलाणीअ खे। एसोसिएशन्स, तव्हां बि ख़त लिखो जीअं वॾो ज़ोर पवे सरकार ते ऐं असांजी घुर मंज़ूर थी वञे। असांखे मिले 24 कलाकनि जो निजो सिंधी चैनल। त पोइ करियूं अॼु खां वठी कोशिशि। लिखूं ख़त अॼु ई, बिल्कुलु हाणे ई। झूलेलाल।